ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां तो मां भागवत महापुराण जो बयान, जैमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चो जय भागवत महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 5 स्कंद जो 26 अध्याय संपूर्ण कयो हो, जैमें पाण श्री सुखदेव जी जे मुखां नरकन जो सॼो अहवाल ॿुधो हो। सबई चो जय श्री हरि। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 5 स्कंद जो जाइज़ो शुरू करे रहा आहियूं। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जो स्कंद 5, जंहिंजो नालो आहे राजा प्रियव्रत ऐं जर भरत जी कथा ऐं प्रकृति ऐं नरकन जो बयान करण। सबई चो जय श्री कृष्णा। अध्याय पहिरियों। श्री सुखदेव जी महाराज का राजा परीक्षित पुछन था त हे महाराज, तव्हां 3 स्कंद में ॿुधायो आहे त स्वायंभूमन जा 2 पुट हुआ। तिन मां प्रियव्रत नंढपण में ही नारद मुनि जे उपदेश करण सां जंगल में वञी परमेश्वर जो तप करण लॻो ऐं वरी गृहस्थी थी राजभोग करण खां पोइ तप करे वरी मुक्त पदवीअ खे पाताईं। सबई चो जय श्री हरि। सो हे महाराज, छाकाणि प्रियव्रत ज्ञान प्राप्त करण खां पोइ बि वरी गृहस्थपणीअ में फाथो। श्री सुखदेव जी महाराज चवनि था त हे परीक्षित, जंहिं वक़्तु प्रियव्रत राज कयो थे तंहिं वक़्तु ॾिसण में त ईअं थे लॻियो त हू राजा आहे, लेकिन हुन जो मन परमेश्वर जे ध्यान में हमेशा लीन रहंदो हो ऐं हू राजकाज कंदे धन स्त्री ऐं पुटनि समेत कॾहिं बि मोह में न फाथो। जॾहिं पहिरियां ई प्रियव्रत नारद मुनि जे उपदेश करण सां जंगल में वञी परमेश्वर जो तप करण लॻो, तंहिं वक़्तु राजा स्वायंभूमन संदसि पीउ उन खे वञी वेनती करण लॻो त हे पुट, तूं राज ऐं विहां करे औलाद पैदा कर। तॾहिं प्रियव्रत जवाब ॾिनो त विहां करण ऐं औलाद पैदा थियण सां आदमी धन ऐं परिवार जे मोह में फासी नरक में पवंदो आहे। उन करे मूंखे राज गद्दी ऐं संसारी सुख वग़ैरह नथो खपे। जॾहिं राजा प्रियव्रत पंहिंजे पिता स्वायंभूमन जी हिकु बि नथो ॿुधे, तॾहिं ब्रह्मा जी सनक आदिक रखेश्वर ऐं देवताउनि समेत उते अची प्रियव्रत खे सम्झाए थो त हे प्रियव्रत, आदमीअ खे 3 फ़र्ज़ यानी रखरनि, देवरनि ऐं पितरनि अदा करणो हूंदो आहे ऐं जेसिताईं उन्हनि 3 फ़र्ज़नि खां नथो छुटे तेसिताईं उनखे अलॻि थियणु न घुरिजे। ऐं ॿियो त हे राजा प्रियव्रत, जेकॾहिं तव्हांजो मन परमेश्वर जे ध्यान में लीन थी वियो आहे, तॾहिं तव्हां जेकॾहिं राज बि कंदा तॾहिं बि तव्हांजे मथां संदसि माया जो को बि असरु न थींदो। छो जो जंहिंजो मन परमेश्वर में लीन थियो आहे, पोइ चाहे हू जंगल में वञी परमेश्वर जो तप करे या वेही राजकाज करे, उन जे मन खे को बि असरु नथो पवे ऐं हू हमेशा परमेश्वर जे ध्यान में लीन रहे थो। सबई चो जय श्री हरि। प्यारा भक्तों, अहिड़ी तरह प्रियव्रत राज गद्दी खे क़बूलियो ऐं सिंघासन ते वेही परमेश्वर जे चरणनि जो ध्यानु करण लॻो। उन्हनि जो विहां विश्वकर्मा जी धीउ वर्खमतीअ सां थियो, जंहिं मां उन्हनि खे अग्निधर 2 पुट ऐं जसोती नाले हिकु धीउ पैदा थी। राजा प्रियव्रत जे उन्हनि पुटनि मां 3 पुट बाल हुआ, जिन वेद पढ़ी परमहंस जो सत्संग कयो। उन्हनि जी ॿी स्त्री शांते नाले जी हुई, जंहिं मां उत्तम तामस ऐं रेवव्रत नाले 3 पुट पैदा थी 14 मनवंतरनि में ॻणजनि था। अहिड़ी तरह घणे ई वक़्त ताईं राज करण खां पोइ राजा प्रियव्रत वीचार कयो त 8 पहरनि में सूरज सॼो ॾींहुं रहे थो ऐं राति जो सुमेर प्रभ जी ओट में वञण करे अंधेरो थी वञे थो
ऐं अंधियारे में बुरनि कर्मनि ऐं ख़राब शयुनि में वधीक ताक़त थिए थी। उन करे मुंहिंजे राज में 8 ई पहर ॾींहुं वांगुरु प्रकाश रहे ऐं राति न थिए त चङो आहे। इहा ॻाल्हि वीचारे राजा हिकिड़े फीथे वारो रथ सूरज जे प्रकाश जहिड़ो ठारायो, जंहिं रथ जे प्रकाश सां 8 ई पहर उन जे राज में रोशनी रही राति थियण बंदि थी वई। जॾहिं राजा उन रथ ते वेही पृथ्वी जे चईं तरफ़नि 7 परिक्रमाऊं कयूं, तॾहिं पृथ्वीअ ते 7 समंदर ऐं 7 दीप प्रगट थिया। पोइ राजा प्रियव्रत हर हिकु दीप जो राज पंहिंजे पुटनि खे विराए ॾिनो। जसोती नाले पंहिंजी धीअ जो विहांउ शुक्राचार्य सां कयो, जंहिं जे पेट मां देवजानी नाले छोकिरी पैदा थी। प्यारा भक्तों, जंहिं वक़्तु राजा प्रियव्रत जे राज में राति थियण बंदि थी वई, तॾहिं स्वायंभूमन संदसि पीउ ऐं ब्रह्मा जी सम्झायो त तोखे परमेश्वर जी कुदरत में हथु न विझणु घुरिजे। जेका ॻाल्हि परमेश्वर जी मर्ज़ी सां ठहियलु आहे, तंहिंखे मिटाइणु न घुरिजे। तॾहिं राजा उन रथ जो घुमाइणु बंदि करे छॾियो ऐं वरी उन जे देश में राति थियण लॻी। श्री सुखदेव जी महाराज चवनि था त हे राजा, एतिरो वॾो राज 7 ई दीपनि जो, सॼी पृथ्वीअ जो राज राजा प्रियव्रत वटि हो। लेकिन एतिरो कुझु हुअण बावजूद बि हिन माया खे कुझु बि न सम्झी पंहिंजी बरशमती नाले स्त्री समेत जंगल में वञी परमेश्वर जे ध्यान में लीन थी पंहिंजो तन त्याग करे मुक्त पदवी खे पहुता। सभई चयो जय श्री कृष्णा। अध्याय 2 अग्निधर जो पूरब छती अप्सरा सां शादी करणु। प्यारा भक्तों, जॾहिं राजा प्रियव्रत जंगल में वञी तप करणु लॻो ऐं परमेश्वर जे ध्यान में लीन थी वियो, तॾहिं राजा जे वॾे पुटु अग्निधर खे गद्दीअ ते विहारियो वियो। जंहिं वीचार कयो त पहिरियों ई परमेश्वर जो तप ऐं सुमरन करियां त मूंखे संतान पैदा थिए जेका धर्मात्मा हुजे। इहा ॻाल्हि वीचारे हू मंदराचल पहाड़ ते वञी परमेश्वर जे ध्यान में लीन थी विया। अहिड़ी तरह जॾहिं अग्निधर घणनि ई सालनि ताईं परमेश्वर जे ध्यान में लीन रहिया, तॾहिं राजा इंद्र पंहिंजे सिंघासन जे खसजण जे डप खां पूरब छती नाले अप्सरा खे उन्हनि वटि मोकिलीनि था, जा तमामु सुंदर हुई। पूरब छती अप्सरा अची पंहिंजे नाच गाने ऐं डांस वग़ैरह करण सबबा अग्निधर जो ध्यानु भंग करे छॾीनि थियूं। ऐं अग्निधर जॾहिं पूरब छती अप्सरा खे ॾिसनि था, तॾहिं उन्हनि जे रूप ते मोहित थी उन्हनि सां विहांउ करण जी ख़्वाहिश ज़ाहिर कनि था। तॾहिं पूरब छती अप्सरा चए थी त मां तव्हां सां हिते विहांउ करे भोग विलास न कंदसि। तॾहिं राजा अग्निधर पंहिंजे राज में अची उन्हनि सां विहांउ कनि था ऐं घणनि ई सालनि ताईं उन्हनि जे मोह में रही भोग विलास में गुज़ारीनि था, जंहिं मां उन्हनि खे नाब ऐं अलाविर्त वग़ैरह नाले 9 पुट पैदा थियनि था, जेके पंहिंजे माता जे आशीर्वाद सां जवान ऐं तेजवान थिया। पोइ पूरब छती अप्सरा उतां खां इंद्रलोक ॾांहुं हली वई, जंहिं जे विछोरे में राजा अग्निधर जम्बूदीप खे 9 हिसनि में विराए पंहिंजे 9 ई पुटनि खे ॾिना, जेके 9 खंडनि जे नाले सां सुञाता वञनि था, ऐं पाण पूरब छतीअ जे विछोरे में तन त्याग करे गंधर्व जो तन वठी वञी साणस मिलनि था। सभई चयो जय श्री कृष्णा। अध्याय 3 ऋषभदेव भगवान जो अवतार वठणु। श्री सुखदेव जी महाराज चवनि था त हे परीक्षित, अग्निधर जे वञण खां पोइ उन्हनि जा 9 ई पुट पंहिंजे पंहिंजे खंडनि में धर्म सां राज ऐं प्रजा जो पालन करणु लॻा। केतिरनि ॾींहंनि खां पोइ राजा नाब राजा अग्निधर जो वॾो पुटु पंहिंजी स्त्री समेत जंगल में संतान जी इच्छा सां वञी तप कनि था ऐं घणनि ई ॾींहंनि खां पोइ वरी मोटी अची ब्राह्मणनि ऐं रखेश्वरनि खे घुराए यज्ञ कराइनि था। जॾहिं यज्ञ चङी तरह संपूर्ण थियो, तॾहिं श्री नारायण जी सांवरी सूरत धारे उन्हनि खे अची दर्शन ॾियनि था, जंहिं करे उते वेठल सभई ब्राह्मण उथी बीहनि था ऐं परमेश्वर खे नमस्कार कनि था। देवताऊं आसमान मां गुलनि जी वर्खा कनि था ऐं गंधर्व ऐं अप्सराऊं पंहिंजो नाच गानो करे उन्हनि जो स्वागत कनि था। सभई चयो जय श्री कृष्णा। परमेश्वर जॾहिं चवनि था त हे नाब, तूं मूं खां को वरदान घुर
तॾहिं नाभ चए थो त मूंखे तव्हां जहिड़ो पुटु पैदा थिए। इहा ॻाल्हि ॿुधी यज्ञ भॻवान ख़ुशि थी चयो त हिन सारे जगत में मूं जहिड़ो त को आहे ई कोन, उन करे मां पाण अची अव्हांजे घर में अवतार वठंदसि। ईअं चई परमेश्वर उतां खां अंतर्ध्यान थी विया। ऐं जॾहिं राजा नाभ जी स्त्री मेरू देवी यज्ञ जो फल खाधो तॾहिं गर्भवती थी वियूं ऐं 10 महीननि खां पोइ भॻवान उन्हनि जे घर में अची अवतार धारण कनि था, जिन जे स्वागत लाइ देवताऊं आसमान में विमाननि ते चढ़ी फुलनि जी वर्खा कनि था, अप्सराऊं नाच ॾेखारीनि थियूं, गंधर्व गीत सुनाइनि था ऐं ब्रह्मा जी अची श्री भॻवान जो नालो ऋषभदेव रखनि था। सभई चओ जय ऋषभदेव भॻवान। अध्याय 4। सुखदेव जी महाराज चवनि था त हे राजा, आदि पुरुष भॻवान 6 लक्षणनि सां ऋषभदेव जी जो अवतार धारण करे राजा नाभ वटि अची जनम वरितो हो। राजा ऐं राणी ऋषभदेव भॻवान जी बाल लीला ॾिसी पंहिंजो जनम सफलो सम्झी ख़ुशीअ विचां कपिड़नि में नथे समाया। ऐं जॾहिं ऋषभदेव जी भॻवान वॾा थियनि था तॾहिं उन्हनि खे राज गद्दीअ ते विहारे राजा नाभ पाण जंगल में वञी स्त्री समेत पंहिंजो तन त्याग करे मुक्त पदवीअ खे पाइनि था। हिकु भेरे इंद्र जी राजा ऋषभदेव जी जो प्रताप ॾिसी जलनि विचां मींहुं वसाइण बंदि करे छॾीनि था। तॾहिं ऋषभदेव भॻवान पंहिंजी इच्छा सां जंहिं वक़्तु बरसात जी ख़्वाहिश कंदा हुआ तॾहिं उन्हनि जे राज में बरसाति वसंदी हुई। तॾहिं इंद्रदेव पंहिंजो अपराध खिमिया कराइण वास्ते जेती नाले पंहिंजी धीउ राजा ऋषभदेव जी खे परणाए ॾियनि था, जंहिं मां उन्हनि खे 100 पुट पैदा थियनि था। उन्हनि मां 9 पुट आज़ाद थी जंगल में वञी परमेश्वर जो तप ऐं ध्यानु करण लॻा ऐं उन्हनि 9 पुटनि खे 9 जोगेश्वर चवनि था, जिन राजा जनक खे ज्ञान उपदेश कयो हो, जंहिं जी कथा 11हें स्कंद में ईंदी। ऐं पोइ उन्हनि जा ॿिया 9 पुट संदसि 9 खंडनि जा राजा थिया। भरत नाले उन्हनि जो वॾो पुट पंहिंजे पीउ जी ख़ासि राज गद्दीअ ते वेठो ऐं बाक़ी 81 छोकिरा ब्राह्मण वांगुरु वेद पढ़ण ऐं तप करण लॻा। ऐं पोइ ऋषभदेव जी भॻवान पंहिंजे सभिनी पुटनि खे विहारे ज्ञान उपदेश कनि था। सभई चओ जय श्री कृष्ण। अध्याय 5। ऋषभदेव जी जो जंगल में वञी अवधूतनि वांगुरु रहणु। श्री ऋषभदेव जी भॻवान पंहिंजे पुटनि खे ज्ञान उपदेश करण खां पोइ वीचार कयो त अंत समय ही राज ऐं कुटुंब वग़ैरह मूं सां गॾु न हलंदा, सभु मूंखे छॾे ॾींदा, तंहिं करे अॻु में ई उन्हनि खे छॾणु घुरिजे। इहो वीचार करे भरत नाले पंहिंजे वॾे पुट खे राज गद्दीअ ते विहारे पाण अलॻि थी जरभरत जो रूप ठाहे पहाड़ ते वञी अवधूतनि वांगुरु परमेश्वर जे ध्यान ऐं भॼन में लीन थी वियो। हू एतिरा त लीन थी विया जो उन्हनि खे खेनि पंहिंजे मल मूत्र वग़ैरह जो को बि वीचार न रहंदो हो ऐं हू पंहिंजे हिन शरीर जी का बि परवाह न करे परमेश्वर जे ध्यान में लीन थी विया। उन वक़्तु भॻवान ऋषभदेव जी वटि 8 मुख्य सिद्धियूं अचनि थियूं, लेकिन हू उन्हनि वटि अखि बि खणी नथा ॾिसनि। सभई चओ जय श्री कृष्ण। सभई चओ जय ऋषभदेव भॻवान। अध्याय 6। ऋषभदेव जी जो देह त्याग करणु। एतिरी कथा ॿुधी राजा परीक्षित पुछियो त हे मुनिनाथ, ऋषभदेव जी त पाण श्री नारायण भॻवान जा अवतार हुआ, पोइ उन्हनि छाकाणि उन्हनि 8 मुख्यनि सिद्धियुनि खे न क़बूलियो। इहा ॻाल्हि ॿुधी श्री सुखदेव जी महाराज ॿुधाइनि था त हे परीक्षित, श्री ऋषभदेव जी भॻवान जंगल में वञी परमेश्वर जे ध्यान में लीन थिया हुआ ऐं अवधूतनि वांगुरु रहण लॻा ऐं जरभरत जियां उन्हनि खे पंहिंजे तन जी का बि सिद्ध ॿुध न हुई। हे राजा परीक्षित, ऋषभदेव भॻवान संसारी आदमियुनि खे आदर्श ॾियण लाइ पाण जंगल में वञी परमेश्वर जे ध्यान में लीन थी अवधूतनि वांगुरु जीअण लॻा ऐं उन्हनि 8 सिद्धियुनि खे इन लाइ न स्वीकारियो छो जो ही मन वॾो चंचल आहे ऐं कॾहिं बि कंहिंखे बि पंहिंजे वस करे सघे थो। इहा ॻाल्हि सम्झाइण जे लाइ उन्हनि 8 सिद्धियुनि ॾांहुं मोह बि खणी न निहारियो। ऋषभदेव जी भॻवान खे अवधूतनि वांगुरु रहंदो ॾिसी
माण्हुनि हलन चलन वग़ैरह करणु छॾे ॾिनो, सनानु करणु ऐं वेद पढ़णु वग़ैरह छॾे ॾिनो। ऐं जंहिं वक़्तु उन्हनि खां को सुवाल कंदो हो त उहे चवंदा हुआ त असां ऋषभदेव जी जे आदर्श ते हलूं था ऐं शास्त्र खे नथा मञूं। जॾहिं इहो धर्म दुनिया में फैलिजी वियो तॾहिं ऋषभदेव भॻवानु बाहि लॻण सां पंहिंजो पाण खे जलाए उन ई उमिरि में परम धाम ॾांहुं हलिया विया। सभई चओ जय श्री कृष्णा। अध्याय 7। भॻवानु ऋषभदेव जी जे वॾे पुटु भरत जो राज गद्दीअ ते वेहणु। श्री सुखदेव जी महाराज चयो त हे राजा परीक्षित, जॾहिं ऋषभदेव जी भॻवानु पंहिंजे वॾे पुटु भरत खे राज गद्दीअ ते विहारे पाण जंगल में हलिया विया, तॾहिं हू धर्म मर्यादा मूजिबि राज हलाए रहित खे औलाद वांगुरु संभालणु लॻा ऐं पंहिंजो विहांउ 5 जन्य नाले बसु रूप जी धीअ सां कयो। अहिड़ी तरह 10,000 वरियनि ताईं राज ऐं सुख भोॻे आख़िर संसारी वहिंवार कूड़ो सम्झी उन खां अलॻि थी राज गद्दी पंहिंजे पुटनि खे सौंपे राजा भरत पाण जंगल में वञी पिलाशर्म नाले नदीअ जे किनारे ते जिते नारायण जी सालग्राम रूप में रहंदो आहे उते वञी वेही भगवंत भॼन करणु लॻो। हिकिड़े भेरे भरत जी नदीअ जे किनारे ते शेवा करे रहिया हुआ त हिकिड़ी गर्भवती हिरणी अचे थी ऐं अची उन नदीअ मां पाणी पीए थी ऐं अचानक सां उते हिकिड़े शींहं जी गजगोड़ थिए थी, जंहिंखे ॿुधी हू हिरणी जीअं जंप ॾेई ॿाहिरि भॼण जी करे थी, मतिलबु त टुपो ॾेई नदी पार करण जी कोशिशि करे थी। तंहिं वक़्तु उन्हनि जो आख़िरी महीनो गर्भ जो हुअण सबबि मां उन्हनि जी मृत्यु थी वञे थी ऐं उन जो बचो उन जे गर्भ मां किरी पवे थो। तॾहिं भरत जी उन बचे खे अकेलो ॾिसी को बि साथी संगी न ॾिठाई, तॾहिं उन बचे खे संभालणु पाण जी ज़िमेदारी सम्झी उन खे पालणु लॻो। अध्याय 8। उन बचे जो गुम थियणु ऐं राजा भरत जो उन जे विछोरे में तन त्याग करणु। हे परीक्षित, राजा भरत उन हिरण जे बचे में एतिरो मोहित थी पियो जो जॾहिं जिते वेंदो हो उन वक़्तु पाण सां गॾु उन बचे खे साण रखंदो हो ऐं जेका शइ पाण खाईंदो हो सा उन बचे खे खाराईंदो हो। जेकॾहिं उहो हिरण जो बचो केॾांहुं हलियो वेंदो हो त हू चिंता में पइजी वेंदो हो। अहिड़े नमूने हिकिड़े ॾींहुं उहो हिरण जो बचो खेॾंदे कुॾंदे पंहिंजे साथियुनि सां वञी मिलियो ऐं उन्हनि सां गॾु हलियो वियो ऐं वापसि कॾहिं बि मोटी कीन आयो। जंहिंजे विछोरे में भरत जी तन त्याग कयो ऐं तन त्याग करण वक़्तु उन हिरण जे बचे जो ख़्यालु पंहिंजे मन में रखण सबबा उन्हनि ॿियो जनम वञी हिरण जो धारण कयो। अध्याय 9। भरत जी जो ब्राह्मण जे कुल में जनम वठणु। श्री सुखदेव जी महाराज चवनि था त हे राजा परीक्षित, जॾहिं भरत जी हिरण जो तन पातो तॾहिं इहो ख़्यालु कयईं त हाणे मां कंहिं सां बि न ॻाल्हाईंदसि ऐं उन हिरण जी जूण में पंहिंजे अॻूणे जनम जो सॼो हाल यादि हुअण सबबा कंहिं सां बि को नातो न रखी सुकल पन खाई पंहिंजो जीवन काटणु लॻो। अहिड़ी तरह सुकल पता खाइण सबबा हू ॾाढो कमज़ोर थी वियो हो ऐं जॾहिं हुन हिकिड़ी नदी पार ते करणु चाही तॾहिं टुपो ॾियणु वक़्तु उन जी साह उन ई साहत में निकिरी वई ऐं उन्हनि वञी हिकिड़े ब्राह्मण जे घर में मनुष्य जो जनम पातो। तॾहिं भरत जी जर भरत जीअं रहणु लॻो ऐं उन जनम में बि उन जो नालो भरत पियो, लेकिन हू जर वांगुरु रहणु लॻो जंहिं करे उन्हनि खे माण्हू जर भरत चवणु लॻा। हुन कंहिं सां बि को बि नातो न थे रखियो ऐं पंहिंजी सॼी ज़िंदगी में हुननि कंहिं सां बि न ॻाल्हातो सवाइ हिकु राजा रघुगुन जे जंहिंजी कथा पाण अॻिते ॾिसंदासीं। हू कॾहिं बि कुझु बि न ॻाल्हाईंदा हुआ ऐं जॾहिं उन्हनि जो पिता उन्हनि खे का शइ पढ़ाईंदो हो त हू उन में दिलचस्पी न ॾींदा हुआ ऐं हू परमेश्वर जे ध्यान में लीन रही हमेशा मस्तु रहंदा हुआ। अध्याय 9। हिकिड़े भेरे जी ॻाल्हि आहे त जर भरत जी जंगल में कंहिं पासे वेठा हुआ त उतां खां राजा रघुगुन पंहिंजी पालकीअ में सवार थी कपिलदेव मुनीअ वटि ज्ञान सिखण जे वास्ते थे विया। रस्ते में उन्हनि जी पालकी खणण वारो हिकिड़ो कुंवार बीमार थी पियो ऐं उन्हनि खे हिकिड़ो ॿियो कमु करण वारो शेवक घुरियो थे। तॾहिं रस्ते में उन्हनि जर भरत जीअ खे ईअं ई ॾिठो
जेको थुलो मतारो ऐं मस्तु नज़र आयो, जंहिंखे कुंवारनि अची चयो त तोखे राजा जो हुकुम आहे त तूं कुंवार थी राजा जी पालकी खण। तॾहिं जर भरत जी परमेश्वर जी आज्ञा सम्झी राजा जी पालकी खणी हलण लॻा। जर भरत जी जी आदत हूंदी हुई त रस्ते में जॾहिं हू हलंदा हुआ ऐं को जीव जंत्र वग़ैरह उन्हनि जे पेरनि में अचण वारो हूंदो हो, तॾहिं हू उन जीव खे बचाइण लाइ टुपो ॾींदा हुआ ऐं उन ई चाल सां जर भरत जी हलण लॻा, जंहिं करे राजा रघुगन जी पालकी लुॾण लॻी ऐं राजा रघुगन खे धक लॻण लॻा। तॾहिं राजा रघुगन पालकी मां लही जर भरत खे चयो त तोखे मरण जो को डपु न आहे छा? तोखे मां केतिरा ई भेरा मना करे चुको आहियां त इहे टुपा न ॾे, मूंखे धक लॻनि था, लेकिन तूं त हिकु बि मुंहिंजी नथो ॿुधी। तॾहिं बि जर भरत उन्हनि खे कुझु बि जवाबु न ॾिनो। तॾहिं राजा पंहिंजी बेइज़ती सम्झी चयो त तूं अगरि जेकॾहिं ईअं कईंदे त मां तोखे माराए छॾींदसि। तॾहिं जर भरत चयो त ही राजा को वॾो घमंडी आहे। इहो वीचार करे जर भरत जी पंहिंजी सॼी ज़िंदगी में पहिरियों दफ़ो राजा रघुगन खे चयो त मूंखे तूं छा थो मारे सघीं? मूंखे त न बासारे सघे थी, न पाणी पुसाए सघे थो, न हवा सुकाए सघे थी, न को हथियार मूंखे घायल करे सघे थो। जेको कुझु थी सघे थो उहो हिन शरीर खे थींदो ऐं मरण वारो नाशूंत ही शरीर ही आहे। जॾहिं अहिड़ा वचन राजा रघुगन ॿुधा, तॾहिं राजा रघुगन उन्हनि जे पेरनि में किरी विया ऐं चवण लॻा त तव्हां का वॾा महापुरुष आहियो या के भॻवान जा अवतार आहियो। सभई चयो जय श्री कृष्णा। अध्याय 11 जर भरत जी जो राजा रघुगन खे ज्ञान उपदेश करणु। जर भरत जी राजा रघुगन खे ज्ञान उपदेश कंदे पंहिंजे अॻूणे जन्म जो सॼो हाल बयानु करे उन्हनि खे ॿुधाइनि था। अध्याय 13 जर भरत जी जो राजा रघुगन खे हिकिड़े शाहूकार जी कथा ॿुधाइणु। जर भरत जी ॿुधाइनि था त कंहिं वक़्त में हिकिड़े ॻोठ में हिकिड़ो शाहूकार रहंदो हो, जेको वापारु करण जे सिलसिले पंहिंजे ॻोठ खां कंहिं ॿिए पासे निकितो, लेकिन कंजूस हुअण सबबा हुन पाण सां गॾु माल जी रक्षा लाइ को बि साथी न खणियो ऐं हली वियो। रस्ते में कुझु चोर उन जो पीछो करण लॻा ऐं कुदरत सां उन ॾींहुं उहो वापारी रस्तो विसरी वियो ऐं जंगल में ॿिए पासे निकिरी वियो ऐं उन वापारीअ खे भुलियल ॾिसी उन्हनि छहनि चोरनि मौक़ो ॾिसी उन खे लुटे छॾियो ऐं उहो वापारी दुख ॾिसंदो ॾिसंदो अची हिकिड़े खूह में किरियो, जिते हिकिड़ी टारीअ खे पकिड़े हू बीह रहियो। जंहिं टारीअ जे मथां हिकिड़ो माखीअ जो मानारो लॻल हो ऐं उन टारीअ खे 2 कुआ अछे ऐं कारे रंग जा कटण लॻा ऐं उन खूह में हेठि हिकिड़ो नांग वेठो हो, जेको पंहिंजो फण खोले वेठो हो त ही वापारी किरे त मां उन खे ॾंगियां। लेकिन वापारी उन टारीअ जे लुॾण सबबा पंहिंजे मोह में ईंदड़ माखीअ जो फुरो फुरो ॾिसी उन में मोहित थी पियो। अहिड़ी तरह हिकिड़े ॾींहुं उन्हनि कुअनि उहा टारी कुपे छॾी ऐं वापारी वञी उन खूह में किरी नांग जे ॾंगड़नि सबबा मरी वियो। तॾहिं जर भरत जी ॿुधाइनि था त हे राजा रघुगन, उहे 6 चोर काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, मदमस्ती ऐं ईर्ष्या आहिनि, जेके आदमीअ खे हिन संसार में लुटीनि था। उहो शाहूकार वापारी हिन जीव खे सम्झणु घुरिजे ऐं जंगल में जेका ही टारी पकिड़े थो खूह जे मथां, उहा ज़िंदगीअ जी टारी आहे ऐं जेके कुआ कटीनि था उन टारीअ खे, उहे ॾींहुं ऐं राति आहिनि जेके पंहिंजी सॼी ज़िंदगीअ खे कुपीनि पिया ऐं जेको हेठि नांग वेठो आहे उहो काल आहे ऐं जेका उहा माखी मथां किरे पई उहा हिन दुनिया में परमेश्वर जी रचायल माया मोह आहे, जंहिं में इंसान मोहित थी पंहिंजी सॼी ज़िंदगी ख़राब करे छॾे थो। सभई चयो जय श्री कृष्णा। अध्याय 14 जर भरत जॾहिं इहो सॼो ज्ञान राजा रघुगन खे ॿुधायो, तॾहिं राजा ख़ुशि थी जर भरत जे चरणनि ते सर रखी वेनती कई ऐं पाण पोइ जंगल में वञी परमेश्वर जे ध्यान में लीन थी वियो ऐं जर भरत जी बि पंहिंजो शरीर जोग अभ्यास सां त्याग करे परम धाम ॾांहुं हलिया विया। जर भरत जे पुटु सुमत गादीअ ते वेही जीन धर्म जो मतो संसार में पखेरियो,
जंहिंजे वंश में भर्त हार ऐं ॿिया पैदा थी शुभ कर्म करे परम पदवीअ ते पहुता। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद भागवत महापुराण साहिब जे 5 स्कंद जे जाइज़े जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगर तव्हां सभिनी हरि भक्तन के हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा के ॿियनि हरि भक्तन सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे। ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चयो जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद भागवत महापुराण साहिब जे 5 स्कंद जे जाइज़े जो पहिरियों भाग संपूर्ण कयो। अॼु पाण श्रीमद भागवत महापुराण साहिब जे 5 स्कंद जे जाइज़े जो ॿियो भाग शुरू करे रहिया आहियूं। सभई चयो जय श्री कृष्णा। श्री सुखदेव जी जो पृथ्वीअ जो विस्तार सां बयान करण। सुखदेव जी महाराज ॿुधाइनि था त हे राजा परीक्षित, हिन पृथ्वीअ ते 7 द्वीप आहिनि जेके पृथ्वीअ जो 3/4 हिसो घेरीनि था। मतलब त जेकॾहिं पृथ्वी जा 4 हिसा कया वञनि त उन्हनि मां 3 हिसनि में इहे 7 द्वीप अचनि था। उन्हनि मां हिकिड़ो जम्बू द्वीप आहे जेको वधीक 9 खंडनि में विरायो वियो आहे। प्यारा भक्तों, उन्हनि 9 खंडनि मां हिकिड़ो खंड अलावर्त नाले आहे, जंहिंजे विच में हिकिड़ो सोन जो पहाड़ आहे जंहिंखे पाण सुमेर पर्वत चवंदा आहियूं। हिकिड़ो पहाड़ 9 खंडनि जे हद ते मौजूदु आहे ऐं सुमेर पर्वत जे चईं तरफ़नि चइनि पारनि ते खीर, माखी, पाणी ऐं रस जा कुंड भरियल आहिनि। कुबेर, महादेव ऐं इंद्र वरुण वग़ैरह देवताउनि जा 4 बाग जेके तमामु उम्दा फलनि फूलनि सां भरियल आहिनि ऐं उन्हनि कुंडनि में सनानु करण जे वास्ते देवताउनि जूं स्त्रियूं ईंदियूं आहिनि जेके उते सनानु करण खां पोइ वरी नौजवान ऐं सुंदर थी पवंदियूं आहिनि। सभई चयो जय श्री कृष्णा। अध्याय 17 लोकालोक प्रभत जी कथा। प्यारा भक्तों, पोएं अध्याय में पाण खे श्री सुखदेव जी महाराज ॿुधाइनि था त जेकॾहिं हिन पृथ्वीअ जा 4 हिसा कया वञनि त उन्हनि मां 3 हिसनि में 7 द्वीप अचनि था ऐं जेको चौथों हिसो आहे उन में लोकालोक प्रभत अचे थो। सभई चयो जय श्री हरि। सुखदेव जी चवनि था त हे राजा परीक्षित, जम्बू द्वीप में 9 खंड आहिनि। हर खंड जे रहण वारा सभिनी अवतारनि जी पूजा जुदा जुदा कनि था ऐं उन्हनि 7 द्वीपनि जे ॿाहिरां लोकालोक प्रभत आहे जंहिंजे ॿिए पासे ऊंधा अंधकार आहे। सूर्य ऐं चंद्रमा जो प्रकाश उते नथो पहुचे। उते फ़क़ति जोगी पुरुष वञी सघनि था। संसारी आदमीअ में एतिरी सुमर्थी न आहे जो उते पहुची सघे। सभई चयो जय श्री हरि। श्री सुखदेव जी ॿुधाइनि था त सुमेर पर्वत ते 4 पुरियूं आहिनि ऐं सूर्य जो रथ 2 पेर उन्हनि 4 पुरियुनि में ऐं 2 पेर शाम ऐं अधु राति जे वक़्तु हर हिकु जाइ ते पहुचंदो आहे। प्यारा भक्तों, हिकिड़ो पेर 3 कलाकनि जे बराबरि थींदो आहे। सभई चयो जय श्री कृष्णा। अध्याय 17 गंगा जी महिमा।
श्री सुखदेव जी भगवान ॿुधाइनि था त जॾहिं भगवान वामन अवतार धारण करे राजा बलीअ खां 3 पग ज़मीन जा दान घुरिया, तॾहिं भगवान पंहिंजो विराट रूप धारण करे पहिरें पग में 7 लोक हेठियां ऐं ॿिए पग में 7 लोक मथियां वठी छॾियाईं। ऐं उन दौरानीअ में जॾहिं ब्रह्मा जी भगवान जा चरण पंहिंजे लोक ॾांहुं ईंदा ॾिठा, तॾहिं पंहिंजे कमंडल जे पाणीअ मां उन्हनि जा चरण धोता ऐं भगवान जे चरणनि खे धोई चरणा अमृत वठी बाक़ी जल पंहिंजे सर ऐं अखियुनि में लॻायो। चरण धोअण वक़्त जो पाणी सुमेर पर्बत ते किरियो, सो हेठि अची मंदराचल पर्बत जी स्वातीअ ते किरियो ऐं उतां उहो जल 4 धाराऊं थी हलियो। हिकिड़ी धारा सुमेर जे उलंदे ऐं ॿी सुमेर जे ॾखिण में ऐं 3 धारा सुमेर जे उत्तर तरफ़ खां वही समंदर में हलियो वयूं ऐं चौथीं धारा जा उभरंदे खां वही सा भागीरथ जे तप जे बल सां अलाविर्त खंड खे खाॿे पासे छॾींदी नर नारायण पर्बत लही गंगोत्रीअ खां लंघे भारत खंड में आई। सभई चयो जय गंगा मैया। उन धारा जो नालो संसार में गंगा जी प्रगट थियो। श्री सुखदेव जी महाराज माता गंगा जी महिमा जो बयान कईंदे ॿुधाइनि था त जेको माण्हू पंहिंजे मन में गंगा स्नान करण वास्ते वीचार करे पंहिंजे घर खां ॿाहिरि निकिरे थो, पोइ उहो माण्हू जेतिरा क़दम पंहिंजे घर खां वठी माता गंगा ताईं पहुचण में लॻाए थो, ओतिरनि क़दमनि जी अयूज़ उन आदमीअ खे 100 अश्वमेध यज्ञ करण जो फल मिले थो। सभई चयो जय गंगा मैया। अध्याय 18 कहिड़े खंड में कहिड़े अवतार जी पूजा थींदी आहे। श्री सुखदेव जी स्वामी चवनि था त हे राजा परीक्षित, जंहिं खंड में जेके अवतार श्री नारायण भगवान जी वरिता आहिनि, उते जा माण्हू उन अवतार जी पूजा ॾाढे प्रेम सां कंदा आहिनि। प्यारा भक्तों, कहिड़े खंड में कहिड़े भगवान जे अवतार जी कथा थींदी आहे, पूजा थींदी आहे, उन खे पाण तफ़सील सां 18 ऐं 19 अध्याय में ॾिसी आया आहियूं, जंहिं जे विच में पाण खे ॿुधायो वियो हो त भारत खंड खे ॿियनि सभिनी खंडनि खां वधीक महानता ॾिनी वई आहे, छो जो हिन खंड में कलयुग पंहिंजो दख़ल करे सघे थो ऐं ॿियनि खंडनि में कलयुग पंहिंजो दख़ल नथो करे सघे। ऐं कलयुग जे दख़ल करण जी वजह सां भारत खंड खे वधीक महानता ॾिनी वई आहे, छो जो कलयुग में भगवान खे प्राप्त करणु ॾाढो सवलो आहे। सभई चयो जय श्री कृष्णा। अध्याय 20 जंहिं में 7 दीपनि जी कथा अचे थी, जिते श्री सुखदेव जी स्वामी चवनि था त हे राजा, हिन पृथ्वी ते 7 दीप आहिनि। उन्हनि मां जम्बू दीप में 9 खंड आहिनि, जिते हिकिड़ो वॾो दरख़्त ॼमूअ जो लॻल आहे, जंहिं करे इन दीप खे जम्बू दीप चयो वञे थो। सभई चयो जय श्री कृष्णा। अहिड़ी तरह ॿियनि 6 दीपनि जो हाल बि पाण कथा में ॾिसी आया आहियूं। सभई चयो जय सिया राम। अध्याय 21 आकाश, सूरज ऐं ॿियनि बाबति बयान। श्री सुखदेव जी स्वामी चवनि था त जेतिरो विस्तार 7 दीपनि जो आहे, ओतिरो डिघो ऐं वेकिरो आकाश बि आहे। जीअं जेकॾहिं पाण हिकिड़े चणे खे ॾिसूं त उहो 2 हिसनि में विरायल हूंदो आहे, मतिलबु त उनजा 2 हिसा पाण खे नज़र ईंदा आहिनि, 2 ॾार हूंदा आहिनि, जिन मां हिकिड़ो ॾार आकाश खे सम्झणु घुरिजे, ॿियो पृथ्वीअ खे सम्झणु घुरिजे। सूर्य देवता जे निकिरण करे 3 लोकनि में प्रकाश थिए थो, तंहिं करे सूर्य देवता 6 महीना ॾखिण में रहे थो ऐं 6 महीना उत्तर में रहे थो। ऐं ॿियो बि हाल सूर्य देवता जो विस्तार सां ॿुधायो वियो आहे, जंहिं खे पाण कथा में ॾिसी आया आहियूं। अध्याय 22 चंद्रमा ऐं मंगल वग़ैरह ॿियनि सभिनी गिरहनि जो हाल ॿुधाइनि। श्री सुखदेव जी स्वामी खां राजा परीक्षित पुछनि था त तव्हां गिरहनि जो हाल न ॿुधायो आहे, उहो कृपा करे ॿुधायो। तॾहिं श्री सुखदेव जी स्वामी ॿुधाइनि था त हे राजा, चंद्रमा जो रथ सूर्य देवता जे रथ खां 1,00,000 जोजन परे आहे। 1,00,000 जोजन मतिलबु 12,80,000 किलोमीटर परे आहे।
जेतिरो सूर्य देवता जो रथ हिकिड़े महीने में घुमे थो, ओतिरो चंद्रमा जो रथ 2.5 घड़ियुनि में घुमंदो आहे। अहिड़ी तरह सभु ग्रह हिक ॿिए खां लख जोजन परे आहिनि ऐं सभिनी रथनि जे डेरे में ध्रुवलोक लॻे थो। जॾहिं राहु जो रथ सूरज ऐं चंद्रमा जे बराबरि अचे थो तॾहिं ग्रहण थींदो आहे। सूर्य देवता जो रथ सुमेर पर्बत ते किथे किथे रोकिजी पवण करे 3 वरिय हिकिड़ो महीनो मतिलबु त 3 वरियनि में हिकिड़ो महीनो पुरुषोत्तम या अधिक जो ज़्यादा थी संक्रांत बराबरि रहंदी आहे। उन खां पोइ श्री सुखदेव जी स्वामी 5 क़िस्मनि जे वरियनि जो हाल बयानु कनि था। सभई चओ जय श्री कृष्णा। अध्याय 23 ध्रुवलोक बाबति हाल ॿुधाइण। श्री सुखदेव जी स्वामी ॿुधाइनि था त सुमेर पर्बत खां 13 लख योजन परे ध्रुवलोक आहे। मतिलबु त 1,66,40,000 किलोमीटर परे ध्रुवलोक आहे, जिते भगवान जा परम भक्त ध्रुव सतन रखेश्वरन समेत सुख ऐं आनंद सां रहंदा आहिनि। ध्रुवलोक चक्र वांगुरु हुअण सबबा शुष्मार चक्र जे नाले सां बि सुञाता वेंदा आहिनि। 14 नक्षत्र ध्रुवलोक जे साॼे पासे ऐं 14 नक्षत्र खाॿे पासे थी उन चक्र जे घुमण वक़्तु उहे सभु उन जे आसरे ते हलनि था। ध्रुवलोक जी पुठ में प्रजापति, अगन, इंद्र, धर्म ऐं पुठ जी पार में दाता विधाता ऐं कमर में सप्त रखेश्वर, मथे चप में अगस्त्य मुनि, हेठें चप में यमराज जी, मोह में मंगल देवता, कंध ते बृहस्पति जी, अखियुनि में सूर्य देवता, हृदय में परमेश्वर, मन में चंद्रमा, दुन में शुक्र, छातीअ जे 2 पासनि में अश्वनी कुमार, श्वास में बुध देवता, गले में राहु ऐं केतु ऐं सभु तारा गुण बदन जे रगनि में रहनि था। इहो शुष्मार चक्र श्री नारायण भगवान जो स्वरूप आहे। सभई चओ जय श्री कृष्णा। अध्याय 24 जंहिंमें श्री सुखदेव जी स्वामी राजा परीक्षित खे 14 लोकनि बाबति सॼो हाल बयानु करे ॿुधाइनि था। जंहिंमें ॿुधाइनि था त 7 लोक हेठि आहिनि ऐं 7 लोक मथे आहिनि। हेठें 7 लोकनि जा नाला: पहिरियों उतल, ॿियो बतल, टियों सुतल, चौथों तलातल, 5हों महातल, 6हों रसातल ऐं 7हों जेको सभिनी खां हेठि आहे सो पाताल आहे। मथे 7 लोकनि जा नाला: पहिरियों बोरलोक, ॿियो भवलोक, टियों सोरलोक, चौथों महरलोक, 5हों जिनलोक, 6हों तपलोक ऐं 7हों सतलोक आहे। इन्हनि सभिनी लोकनि खे भगवान शीशनाग पंहिंजे फन ते खणी वेठा आहिनि ऐं हेठें 7 लोकनि में सूर्य ऐं चंद्रमा जो प्रकाश नथो पहुचे। उते मणियूं ऐं रतन वग़ैरह अहिड़ा आहिनि जिन जे तेज सां ॾींहुं राति रोशनी रहंदी आहे। सभई चओ जय श्री कृष्णा। अध्याय 25 शीशनाग जी महिमा। श्री सुखदेव जी स्वामी चवनि था त हे राजा, शीशनाग भगवान 11 रुद्रनि में शंकर गन नाले हिकिड़ो रुद्र आहे। महाप्रलय में संदसि वात मां बाहि निकिरी 23 लोक जलाए थी। 14 भवन संदसि हिकिड़े फुण ते रखियल आहिनि। उनखे कुझु बि बोझो मालूम नथो थिए। हर रोज़ हज़ारें देवताउनि ऐं नागनि जूं कन्याऊं उन जी पूजा ऐं शेवा में हाज़िर रहंदियूं आहिनि। तॾहिं बि शीश जीअ खे काम नथो सताए सघे। शीश भगवान फ़क़ति संसार जी भलाई लाइ काम, क्रोध, लोभ, मोह, मन ऐं इंद्रियनि खे पंहिंजे वस रखी पाण उन्हनि जे वस नथो थिए। हे राजा परीक्षित, मां केतिरी वॾाई शीश भगवान जी तोसां वर्णन करियां। सभई चओ शीश भगवान की जय हो। अध्याय 26 जंहिंमें श्री सुखदेव जी स्वामी राजा परीक्षित खे ॿुधाइनि था त हे राजा, टोटल 28 नरक आहिनि, जिन मां कुझु नरकनि जो हाल राजा परीक्षित खे श्री सुखदेव जी स्वामी करे ॿुधाइनि था। सभई चओ जय श्री हरि। श्रीमद भागवत महापुराण साहिब जे 5 स्कंद जो जाइज़ो संपूर्ण थियो।
अगर तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम, राधे राधे।